नाज़रीन, अवांखे ख़बर है तो सॼी सिंध में डिफॉरेस्टेशन थी रही है। इन ही सिलसिले में हैदराबाद में एक गॾिजाणी कोठाई वई ऐं हचो तो ॿुधूं था तो उन में शरीक जेके माण्हू आहिनि उन्हनि जी छा राय है, ॿेलनि मुताबिक़ उन्हनि जा छा मुतालबा आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो ॿेलनि जे हवाले सां, वणनि जे हवाले सां जेतिरी असांखे ज़रूरत आहे इन शइ जी ग्लोबल वार्मिंग जे दौर में, ओतिरो ई वाढी बि तमामु घणी थी वई आहे ऐं सियासी मुदाख़लत ॿेले खाते जे अंदरि एॾी थी वई आहे जो ॿेले खाते खे जेके सिंसियर आहिनि ॿेले खाते जा अमलदार उन्हनि खे कमु करणु नथो ॾिनो वञे ऐं तमामु वॾी करप्शन आहे ॿेले खाते में। इन करे ॿेला वढिजनि पिया, सॼी सिंध में ॿेला वढिजनि पिया। त असां सोचियो त हाणे इन इशू ते दोस्तनि सभिनी खे इकठो कजे, जेके तनज़ीमूं कमु थियूं कनि, जेके इदारा कमु था कनि, जेके सियासी दूरियूं आहिनि या जेके इनफरादी तरह कमु कनि पिया, उन्हनि खे मेड़े सेड़े हिते आणिजे, हाणे गॾु विहण जी कोशिशि कजे ऐं गॾु विहण ते हिराइजे। ॿेला इंसान लाइ तमामु ज़रूरी आहिनि। रुगो साह खणण जे लाइ हवा साफ़ कोन था ॾियनि, पर असांजी इकानमी ते वॾो असरु था विझनि। 2015 में हिकिड़ी सर्वे थी हुई त उन में $15 बिलियन जो नुक़सानु तयन कयो वियो हुयो त ॿेलनि वढण जे करे ऐं तबाहियुनि जे करे असांजो एॾो नुक़सानु थियो आहे। सो ॿेला ज़िंदगी लाइ तमामु अहम आहिनि, मुआशत जो ज़रियो आहिनि असां वटि। पर हिते बदक़िस्मती आहे त सिंध हुकूमत उन ते को बि ध्यानु कोन पई ॾिए। हिकिड़ो त पंहिंजे MNA MPs ऐं उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे ॾेई छॾनि दरिया जा ॿई पासा, जिन पंहिंजा फ़सुलु पोखिया आहिनि ॿेला ख़तमु करे छॾियनि। ऐं ॿियो इहो त हाणे वरी नओं शो शुरू थियो आहे त भई ॿेलनि जी ज़मीन जेका निजी कंपनियुनि खे ॾेई ऐं उते असां वरी ॿेला पोखराईंदासीं। सो असां हीअ तहरीक करे खणंदासीं ऐं इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदा त सिंध जो हर माण्हू हिन तहरीक पंहिंजो तहरीक सम्झंदो ऐं ॿेला सां बचाए वेंदासीं। असल में बुनियादी तौर ते इहो आहे त जेका ही क्लाइमेट चेंज पई थिए, असांजा जेके फितरी ॿेला हुआ ही तक़रीबन 3000 एकड़नि ते ॿधल, हैदराबाद जे वेझो 3000 एकड़नि ते ॿधल ॿेलो आहे। हाणे इन ॿेले जी जॾहिं मालिकी नथी थिए त पोइ उहो ॿेलो जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वढियो थो वञे ऐं उनजी जेको हाणे बाक़ी एराज़ी माना सम्झो त कुझु 100 एकड़नि ते अची बीठी आहे ऐं वढिजी वियो आहे। त असां इहे जेके प्रोग्राम जेके करण जो मतिलबु इहो आहे त वरी हिकु दफ़ो असां हिकिड़ो त हुक्मराननि ते प्रेशर विझूं ऐं ॿियो त माण्हुनि खे इन ते सेंसिटाइज़ कयूं त बाबा ॿेला जेके आहिनि उहे ख़ुदि असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहिनि। जेकॾहिं ॿेला न हूंदा त जेको आहे हीअ क्लाइमेट चेंज जा जेके असर आहिनि, इहे जेको टेम्परेचर ॾिसो पिया त माना असांजो हींअर 42, 43, 50 ताईं पियो वञे, इहो सॼो कुझु माना असांजे ॿेलनि जी वाढी जे करे आहे। सो असां इहो सम्झूं था त हुक्मराननि ते इहो प्रेशर विझिजे ऐं इहा जदोजहद कजे ऐं इन ई सिलसिले जी ही हिकिड़ी इब्तिदा आहे। मुतालबो हिकिड़ो ई आहे त ॿेलनि खे जेको रिस्टोर कयो वञे। उन में जेके हीअ असां बीठा आहियूं अॼु म्याणी फॉरेस्ट में, जिन जे लाइ हवाले सां मेड़ाको आहे त हिन जी जेका कचो ऐं पको 2 फॉरेस्ट आहिनि जिन जी 6,000 एकड़ लॻभॻि ज़मीन आहे। हाणे हुननि में हिननि वाढी करे, इनक्रोच करे, आबादियूं करे तक़रीबन वञी जेको 1600-1700 एकड़ ज़मीन छॾी आहे। उन खां अलावा पंहिंजे पोयां जेको आहे ओभरंदी साइड काठड़ी फॉरेस्ट आहे टोटल म्याणी जेको आहे सो दे, उन में काठड़ी फॉरेस्ट आहे उहो 1100 एकड़ जा, उन में 200 एकड़ ताईं तक़रीबन जेको फॉरेस्ट आहे। बाक़ी सॼो हिननि इनक्रोच करे कूड़ा खाताब ठाहिया, कूड़ियूं इंटरव्यू ठाहियूं, इनक्रोच करे आबादियूं करे उन्हनि मां सिटियुनि लाइ ज़मीनूं खपायूं, मिटियूं खपायूं। उन खां अलावा मोहम्मद खान फॉरेस्ट आहे उहो बि 40-50 एकड़ ते आहे, जेका 350 एकड़। सो असां इहो ई रिक्वेस्ट कंदासीं त जेका फॉरेस्ट जेके आहिनि रुगो इंसान जी ज़िंदगी न आहिनि, धरती जी ज़िंदगी आहिनि, जीव जी ज़िंदगी आहिनि, हीअ पूरी काइनात जी ज़िंदगी आहिनि। उन जे करे असां चाहियूं था त पूरी दुनिया जी जेका एनवायरनमेंट जेका असां ख़राबु थींदी वञे पई, उन लाइ वण जेको आहे सो असांजे लाइ तमामु जेको माना ज़िंदगी आहिनि हिकिड़ी, उन खे वढियो न, उन खे रिस्टोर कयो फॉरेस्ट खे, वापसि ई वण थियनि। उन सां गॾोगॾु माण्हुनि जो रोज़गार आहे, उन में चरागाऊं थियनि थियूं, जीवत जो माल जो जेको थो बचाव आहे। पर हीअ जेको आहे हिते क्रिमिनल माफ़िया ऐं कब्ज़ा माफ़िया जेका हुन ते कब्ज़ो करे पई ऐं इन्वायरमेंट जेका दुश्मन आहे उहा इन्वायरमेंट जी परवाह न कंदे, वाइल्ड लाइफ जी परवाह न कंदे हुनखे कटनि था, आबाद कनि था ऐं सिटियुनि लाइ जेको मिटी खपंदा। असां इन जे ख़िलाफ़ु ई मेड़ाको कयो आहे ऐं इहो ई मुतालबो आहे त हिन खे वधीक ॿीहर जेको बहाल कयो वञे त वरी जेको आहे सो वॾा दरख़्त थियनि।